जी नाज़रीन, करमपुर मां सां ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं। सुभाणे अरबा ॾींहुं करमपुर ग्रेड स्टेशन सुबुह 8 वॻे खां मंझंदि जो 3 वॻे ताईं मुकमल तौर बंदि रहंदी। जी नाज़रीन, अवां सां आम ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं। सुभाणे अरबा ॾींहुं करमपुर ग्रेड स्टेशन सुबुह 8 वॻे खां मंझंदि जो 3 वॻे ताईं सफ़ाई ऐं मरम्मती कम जे सिलसिले में मुकमल तौर बंदि रहंदी। मिलियल ॼाण मूजिबि सुभाणे सुबुह जो 8 वॻे खां मंझंदि जो 3 वॻे ताईं करमपुर ग्रेड स्टेशन मुकमल तौर बंदि रहंदी। ॿिए तरफ़ राब्तो करण ते ग्रेड इंचार्ज अब्दुल शकूर बाजकाणी JTN वेब न्यूज़ के ॿुधायो त सफ़ाई ऐं मरम्मती कमनि जे सिलसिले में सुभाणे अरबा ॾींहुं करमपुर ग्रेड स्टेशन सुबुह 8 वॻे खां मंझंदि जो 3 वॻे ताईं बंदि रहंदी। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।